अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ है सायरा सुमरो आओ है पेरिया गुल सबका बेनी का नजर हेडलाइन ते। अमरीका ईरान जे आला सतही वफ़दनि विच में अणसिधियूं ॻाल्हियूं शुरू। अणसिधियुनि ॻाल्हियुनि में पाकिस्तानी अख़्तियारनि जे नुमाइंदनि जी बि शिरकत। अमरीकी वफ़द जे अॻवानी नायब सदर जेडी वैंस करे रहियो आहे। ईरानी वफ़द जे अॻवानी स्पीकर बाकर कालीबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक जी करण लॻो। पाकिस्तानी अख़्तियारनि ज़रिए ॿिन्ही मुल्कनि विच में पैगामनि जी ॾे वठि। अमरीकी ऐं ईरानी वफ़दनि जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां धारदार मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त खिते में अमन लाइ धुरियुनि विच में ॻाल्हियुनि लाइ सोलतकारी जारी रखण जा ख़्वाहिशमंद आहियूं। ॻाल्हियूं खिते में पायदार अमन लाइ अहम साबित थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि लाइ सुठी टीम उमाणी आहे। असां लाइ डील बहितर हूंदी त ईरान वटि एटमी हथियार न हुजनि। अमरीका खे कंहिं बि बैक प्लान जी ज़रूरत न आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर ट्रम्प चयो त हरमिज़ वारो सामूंडी लंघ जल्द खुली वेंदो। हूअं ई बि हरमिज़ वारो सामूंडी लंघ असां इस्तेमाल नथा कयूं, ॿिया मुल्क इस्तेमाल कनि था। सऊदी अरब जे दिफ़ा वारी वज़ारत चयो आहे त पाकिस्तान जो हिकु फ़ौजी दस्तो ॿ तरफ़े दिफ़ाई मुआहिदे तहत किंग अब्दुल अज़ीज़ एयर बेस पहुची वियो आहे। ॿिनि बिरादर मुल्कनि विच में तइ कयल गॾियल स्ट्रेटेजिक दिफ़ाई मुआहिदे तहत पाकिस्तान जो फ़ौजी दस्तो किंग अब्दुल अज़ीज़ एयर बेस पहुतो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते जारी कल बयान में सऊदी दिफ़ा वारी वज़ारत ॿुधायो त पाकिस्तान जो ॼाणायल फ़ौजी दस्तो पाकिस्तान एयर जी विढ़ाक ऐं माउननि जहाज़नि ते ॿधल आहे, जंहिं जो मक़सद ॿिन्हिनि मुल्कनि जी फ़ौज विच में फ़ौजी सहकार खे मज़बूत बणाइण आहे। राणीपुर वेझो जोड़े जा दुरियनि में खूनी वेढ़ांद, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। औरत ऐं ॿिनि भाइरनि समेत 5 ॼणा क़तल। दराज़ा शरीफ़ जे ॻोठ वरियो वाहण जी धुरियनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग में साईंदाद जोणे जो, लाल खान जोणे जो, प्यार अली सरकी संदसि भाउ नोमान सरकी मारिजी विया। औरत समेत 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं आईजी सिंध जावेद आलिम ओढो नोटिस वरितो। एसएसपी खैरपुर खां रिपोर्ट तलब। पुलिस ॻोठ ते चढ़ाई कंदे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। शागिर्दियाणी फहमीदा लगारी केस जो मुख्य जवाबदार प्रोफेसर आबिद लगारी गिरफ़्तार। केस में नामज़द 2 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर। मिरपुर ख़ास जी अदालत कॉलेज जे प्रिंसिपल ज़फ़र हुसैन तनवीर ऐं संदसि घरवारी प्रोफेसर फरज़ाना मजीद जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। पुलिस केस जे मुख्य जवाबदार प्रोफेसर आबिद लगारी खे गिरफ़्तार करे वरितो। शागिर्द अब्दुल्ला ऐं अब्दुर्रहमान अञा ताईं फरार। शागिर्दियाणी फहमीदा लगारी 4 ॾींहं अॻु उस्तादनि ऐं शागिर्दनि जे हरासमेंट खां तंग थी मुबैना तौर आपघात कयो हो। मिरपुर ख़ास जी शागिर्दियाणी फहमीदा लगारी जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। शागिर्दियाणी जा वारिस, शागिर्द, शागिर्दियाणियूं ऐं सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज बणियल। मिरपुर ख़ास में वारसनि, शहरियनि ऐं शागिर्दनि पारां हयल धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। फहमीदा जी भेण जी हालत ख़राब। जामशोर में जसकम कारकुननि ऐं शागिर्दनि जा इंडस हाईवे ते धरणा। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं। दादू, टंडो आदम, पिंगरियो, फरीदाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि जसकम जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरा। मेडिकल जी शागिर्दियाणी खे आपघात ते मजबूर ऐं हिरासा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। खिपरे वेझो नौजवान जो वण में फाओ खाधल लाश हथ, वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। खाई थाणे जे हद ॻोठ बका मोहम्मद हाले फोटो में मोहम्मद उर्फ साले फोटो जो तशद्दुद थियल लाश वण में टंगियल हालत में मिलियो। वालिद जो चवणु आहे त राति देर सां पुट मोबाइल फोन ते कॉल अचण बाद घरां निकिरी वियो हो। सुबुह जो संदसि लाश मिलियो। खेसि क़त्ल कयो वियो आहे। शफ़ाफ़ जांच करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडोजाम वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो, 4 फोरू मारिजण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त टंडो केसर लिंक रोड ते ॾोहारियुनि जी मौजूदगी जे इतलाती कार्रवाई दौरान मुक़ाबिलो थी वियो। फायरिंग जी ॾे वठ में 4 ॾोहारी मारिजी विया ऐं 3 ॾोहारी ऊंधाई जो फ़ाइदो वठी फरार थी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियलनि जी सुञाणप अब्दुल कुदूस लाशारी, असद बुज़दार, अब्दुल जब्बार सब्ज़ोई ऐं इरफान बुलेदी तौर थी आहे। मारिजी वियल 4 फोरू कुझु ॾींहं अॻु इस्लाम कोट खां हैदराबाद वेंदड़ कोच जे मुसाफ़िरनि खां फुर लुट में मुलविस हुआ।